अगो पो वनी वडेरे मोहम्मद उमर जो दर्जल। कंहिंमें भलाई जो आसरो कोन्हे। शाबाश मोहम्मद सालेह। तो ते मुखे नाज आ। बाबा साईं, मुझे ख्याल में तो हाणे सवत में अची वियो हूंदो। मोहम्मद सालेह, हिनखे होश में आणे अंदर वठी अच। जी हाँ सरकार। शायद पानी तो खणी अचे। साले पानी वठ। नालो भली हाकिम हुजे पर असल में अवांजी रहियत आया साईं। जी हलायो, ये बंदो हाजिर है। तोखे रूप सिंह जे गुमशुदगी जी का ख़बर आहे? हाँ साईं, संदस नंढो भाउ रिपोर्ट लिखरायो वियो आहे। छा ॼाणायो अथनि? कंहिं ते को शक, को इशारो किनायो? साईं, थाने में जेका एनसी दर्ज थी आहे उन मूजिब के अणजातल कार सवार आया सेठ रूप सिंह के दुकान मां हासिल कयो ऐं पाण सां गॾु वठी हलिया विया। उन खां पोइ सिज लथे ताईं घर न आहे मोटियो। जी हाँ, रूप सिंह जे नौकर जो इहो चवणु आहे, पर मूंखे नथो लॻे त हू को अगवा थियो हूंदो। वधीक जांच करे ॾिसंदासूं। हाकिम अली, रूप सिंह के मुंह खणायो आहे। अवां साईं? हाँ, पर एतिरो हैरान थियण जी ज़रूरत कोन्हे। हू थोरी देर खां पोइ
तव्हां जे घर पहुची वेंदो। तूं मालिकनि खे भले ख़ैर ख़ैरियत जो इतला ॾेई छॾ। कुझु राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं करण खां पोइ मुंहिंजा माण्हू हुनखे शहर छॾे वेंदा। ही अवां सेठ जी केड़ी हालत कई आहे छोरा? मूं अवां खे सेठ जी एतरी खातिरदारी करण लाइ कोन चयो हो। बाबा साईं, इन जे दिमाग़ में वॾी हवा भरियल हुई। बस बस, तू विच में न ॻाल्हाए। असां ॿिन्ही खे ॻाल्हाइण ॾे। ही इनकार जी पहिरीं सज़ा अथई रूप सिंह। मूंखे बख़्श कयो साईं। मूं वटि पैसा कोन्हनि त आऊं किथां ॾियां? पैसा त तुंहिंजो सुर्गवासी पीउ बि ॾींदो सेठ। कसम सां साईं, मूंखे धंधे में घाटो पइजी वियो आहे। आऊं टुटी पियो आहियां साईं, तॾहिं त माफ़ी पियो घुरां। पिणे जो पूरियल खज़ानो छो नथो कढी? बाबे वीचारे वटि कहिड़ी मिल्कियत हुई? हू त थर जो मारू माण्हू हुयो। इहो दुकानड़ो त मूं माण्हुनि सां ठगियूं करे ठाहियो हो। इहो ॾुख जो रोज़नामचो पढ़ण जी ज़रूरत न आहे। मूंखे तुंहिंजे हर अच्छे ऐं कारे जी ख़बर आहे। तंहिं करे माठ मीठ में ॿिए ॾींहं ते कमदार यूसुफ खे 10 लख रुपया ॾेई छॾिजे। ही त मूं तोसां मामूली शुगुल करायो आहे। मौत जहिड़ो इम्तिहान अञा पुठिते आहे। साईं, भला रक़म कुझु घटि कयो। एतिरी मुंहिंजी वसियत कोन्हे। चङो, 8.5 लख रुपया ॾियारे मोकिलिजो। पोइ भेण की रुको, मुंहिंजे पुठियां को पइजी वियूं आहे। मुयूं ज़माने जी ॿियूं ॻाल्हियूं कोन्हनि के? अधी मलुका, मुंहिंजी दिल त ॻाइण लाइ चवे थी। तुंहिंजी दिल छा थी चवे? अदी, आउं बि तोसां गॾु सुर में सुर मिलाईंदी हलंदसि। लोड़ मंझा लुणंदी अचे हो गणतियुनि मां गणंदी अचे। दिल बारो चल पई करे। दिल को यारल पई करे। आहिस्ते भक्तूं, बाबू छा सोचींदो? हिन महिल छोरियुनि खे कहिड़ी उकीर खयो आहे। हाओ भक्तू, मारवी जी इहा ॻाल्हि सही आहे। भेण की तुंहिंजे चवण ते खणी आऊं माठ करियां, पर इहो मारवी आहे न, काके जो बहानो थी करे। छो जो काको हाजी त अव्हां जे घर वियल आहे। अड़े हाँ, इहा ॻाल्हि त मुंहिंजे ज़हन मां ई निकिरी वई हुई।
जेॾियूं मुंहिंजे जीअ ते बिरह लॻो बारी, साजण सुते सूरन जी हॾनि ते हारी। वाह साईं वाह, वाह सावण फकीर, वाह साईं। क़िस्मत वाॻूं छिकियूं आऊं न विहण वारी, ॿाहिरि बाफ़ न निकिरे अंदरि कांव लॻो कारी, ॿाहिरि बाफ़ न निकिरे अंदरि कांव लॻो कारी, बाहि मुंहिंजे बख़्त ते इहा ॿारो चल ॿारी, हाड़े विंदर विच में आहे तोबां जी तारी, रहियो ॾुख ॾेरनि ते पर पुनल ॻाल्हि पारी। वाह साईं वाह। अॻियां पटियूं पंध जूं ॿी बेहद बीमारी, अॻियां पटियूं पंध जूं ॿिया बरस हुजनि बारी, अॻियां पटियूं पंध जूं ॿी वाटुनि ते वारी, सूरन जो सावण चवे कंदो पुनल पोइ वारी, लिखे जे लारे पई जाम पुनूअ सां। वाह साईं वाह, वाह सावण फकीर, वाह वाह, सुभान अल्लाह। मिनकीअ खे पराए घर मोकिले छॾी, हाणे सांझण केरु करे? मुंहिंजे त पोड़नि हॾनि में हाणे सतु ई कोन रहियो आहे। भले त तोखे बि त ख़बर पवे न त घणे वीह सवा अधु उमिरि वेठे खाधो अथई। कुझु सुर्त कर खमीसा, मुंहिंजे साड़ में उबता पेर न खण। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे तूं छोरो आशिम मथां विञाए वेठो आहीं। हू केॾी न तुंहिंजी वीचारो इज़त कंदो हुयो। इज़त जो इहो मतिलबु कोन्हे त हू तुंहिंजे कच्छ ते लॻी ऐं बख़्तार मथां तुमतूं लॻाए। वक़्तू बि जेके तोखे सुरियूं खाराईंदी सो राज ॾिसंदो। हा न, जो तूं हिते मूंसां झेड़ो मंडे वेठी हूंदी आहे त रदो पको कीअं थींदो? अरे मरीज़ सुजंदे वञी पंहिंजे किर्त सां लॻ। मुंहिंजे सिर ते बिरादरीअ जा घणा भार आहिनि। तोसां मथे खपाइण जी फ़ुर्सत कीनी। अलाह पुॼंदी खमीसा, अलाह कंदो त इहा बख़्तू उमिरि जे तड़ ते कंहिंसां पढ़जी वेहंदी ऐं मुंहिंजो बच्चो बि बची पवंदो। हा, तो पीर पोटे जी दुआ अघामंदी आहे त क़बूल बि पवंदी आहे यार। अब्बू अम्मा ऐं काको सावण काॾे सामान गिनण लाइ शहर विया आहिनि। वॾे असुर जो निकिता हुआ। तंहिं महिल पाण ॿई निंड में हुयूंसीं। मासी सुखा मूंखे को कोन वठी वई। आऊं तुंहिंजे ॾाज जे लाइ के चोखियूं शयूं पसंदि करे ॾियां। ईअं छो नथी चवीं त शहर ॾिसण जो शौंक़ु हुई। तुंहिंजी सोच में आऊं अब्बासीअ खे ॾिसण वञा हा। चङो जो यादि रही। इहो ॿुधाए छोरी त काको खमीसो तुंहिंजा हथ कॾहिं तो रंगे? का थिते का तारीख़ घर में अब्बासीअ जे विहांव जी ॻाल्हि त ज़रूर जुड़ी हूंदी। आऊं त काकी मिठा जे खारे जी किनी मच्छी आहियां भेण खे। हू पंहिंजे पुट खे ॿिए के हंधा परनाइण चाहे थी। ऐं काको खमीसो? काको मूंसां संग छिनण जे खिलाफ आहे। पोइ बस तूं छो थी दिलगीर थी? काकी मिठा पंहिंजे अंदर में सड़ंदे खाक थींदी रहे। पर अब्बासीअ जे मन जी ख़बर न आहे। उनखे शहर जो वाव लॻो आहे। मतां आऊं न वणांसि, आऊं अनोखी, मुंहिंजो हुन सां कहिड़ो जोड़? तुंहिंजो मग़ज़ त न फिरियो आहे या नशे में बि फिली पियो? मुते वेसा कर सूबेदार साहब। वॾेरे उमिरि चयो आहे जेकॾहिं मूं हुनखे 10 लख रुपया न ॾिना त हू मूंखे माराए छॾींदो। पहिरियां तो चयो 8.5 लख। 1.5 लख जी मूं हुनखो रिआयत वरिती मिंथू करे। पर वॾेरो तोखां पैसा छाजा थो घुरे? बस साहब ॾाढ ज़ोराई आहे। वरी बि को त कान तो ज़रूर हूंदो न रूप सिंह। साईं को लहणो लेखो कोन अथसि। पहिरीं चई
त हारनि खे साल ताईं सामान उधार ॾियां ऐं पोइ वरी रोक रक़म जी घुर करण लॻो। तू नाकार छो थो करी सेठ? वॾेरो उमिरि भलो माण्हू आहे, हू कॾहिं न कॾहिं तोखे पैसा वापसि करे छॾींदो। आऊं तव्हां खां मशवरो वठण कोन आयो आहियां सूबेदार साहब। वॾेरी उमिरि मां मूंखे जान जो ख़तरो आहे। मुंहिंजी फरियाद लिखो। तू ॻाल्हाई कीअं पियो ॾे? छा पुलिस तुंहिंजे घरां पघार खणंदी आहे? ॾिसो साहब, सरकार अव्हां खे अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ हिते विहारियो आहे। तंहिं करे आउं हिते धां खणी आयो आहियां। जेकॾहिं रिपोर्ट लिखो था त ठीकु, न त अखियूं न ॾेखारियो। तंहिं करे आउं इंसाफ़ लाइ बेदर ॿाॾायां थो। दर्स पहिरें हिन दर जो मज़ो चखी ॾिस, पोइ कंहिं ॿिए दर जो सोचजांइ। संतरी जी सर। इन बदतमीज़ ऐं ज़बान दराज माण्हू खे वठी वञी लाकअप करी। पुलिस बदकलामी थो करे, ॾोही ॾोही जो पुट। फसुल त भला थिया आहिनि बाबा साईं, फसुल भला थिया आहिनि, बैंकुनि जा कर्ज़ बि वॾा आहिनि बाबा साईं। भला मूंखे तूं इहो त ॿुधाए, रूप सिंह सां राब्तो थियो? आऊं वियोसि, पर उनजो दुकान बंदि हो बाबा साईं। हाँ हाकिम अली, जाओ। वापस अची बख्ता? घबराए न, मुखे हेॾा ईंदे कंहिं बि कोन ॾिठो आहे। तू वन बादल। लिकाए बात एबाइन चरी, तू चंड खे लिकाए ऊंदहि छो थी करे?
सचमुच आऊं हली वञा मारे? हाँ पक वञा? हाँ हाँ तू वन